नाज़रीन खबरें ने अपडेट जे सिलसिले की अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। कराची मलीर मां रिपोर्ट नजीब अमन ख़ास के लिए यूनाइटेड वेलफेयर एसोसिएशन अब्दुल्ला गोड नेशनल हाईवे मलीर जे उहदेदारनि जी हलफ़ बरादरी तक़रीब मुनक़द कई वई। मशहूर समाजी शख्सियत वेलफेयर जे चेयरमैन रियाज़ अहमद शर उहदेदारनि खां हलफ़ खणायो, जॾहिं त समाजी रहनुमा ज़हीर अहमद मेमण, इंस्पेक्टर वज़ीर अली राजड़, काउंसलर रहीम शाह ख़ुसूसी शिरकत कई। हलफ़ खणंदड़नि में वाइस चेयरमैन मोहब्बत खान कोरेजो, सदर रसूल खान सीनियर, नायब सदर इमदाद हुसैन शर, नायब सदर मरजान खान, नायब सदर नूर हसन भट्टी, जनरल सेक्रेटरी मलिक अब्दुल बारी, डिप्टी सेक्रेटरी एडवोकेट अब्दुल हफीज़ कनासरो, खजानची गुलाम मुस्तफ़ा, इंफॉर्मेशन सेक्रेटरी अब्दुल गफ्फार सियाल, ऑफिस सेक्रेटरी अब्दुल नबी खां अलावा 17 रुकनी कमेटी पिणु शामिल हुई। चेयरमैन रियाज़ अहमद शर, ज़हीर अहमद मेमण, जनरल सेक्रेटरी मलिक अब्दुल बारी, काउंसलर रहीम शाह ॿियनि तक़रीरूं कंदे चयो त अब्दुल्ला ॻोठ खे लावारिस सम्झियो वञे वियो आहे। असां भरपूर जिदोजहद जे ज़रिए यूनाइटेड वेलफेयर एसोसिएशन जे प्लेटफॉर्म तां ॻोठ जा मसइला हल करण जी जिदोजहद जो आगाज़ कयो आहे। असां हलफ़ जी पासादारी कंदासीं, मोहब्बत ऐं प्यार जो पैगाम खणी घर